सुई गैस मां खे ख़बर ॾींदा हलूं निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ टाउन कमेटी बोज़दार वॾा जे वार्ड नंबर 5 जे 8 खां वधीक ॻोठनि जंहिंमें ॻोठ महमद माकन कबूर, दोदो खान खरवालो, फौज अली खरवालो, वाहिद बख्श कुबर, इस्लाम आबाद, बेगी वाह, जुनेद आबाद समेत गुज़िरियल बरसातुनि में ॻोठनि खे मिलाईंदड़ क़दीमी रस्तो ऐं पुल पाणीअ जे वहुकिरे में लुड़ी वञण करे 1.5 साल खां मथे अरसो गुज़रण बावजूद हिन वक़्त ताईं पुल ऐं रस्तो बहाल न थी सघियो। रहवासी सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि जो रस्तो ऐं पुल बहाली लाइ सख़्त एहतजाज। उन मौक़े ते निसार अली कुबर, फ़कीर नियाज़ अली कुबर, महमद खान खरवालो, महमद इदरीस शर, ज़ुल्फ़कार तारड़ ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त बरसातुनि खे 1.5 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे पर पुल ऐं रस्तो बहाल न थी सघियो आहे। सिम जो पाणी ॻोठनि खे चइनी तरफ़नि खां दरिया जियां वहण करे ॻोठनि जा मासूम ॿारड़ा स्कूल वञण खां लवाए रहिया आहिनि। जॾहिं त एमरजेंसी जी सूरत में 5 खां 8 किलोमीटर मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रस्तो वठी इस्पताल तोड़े स्कूल पहुचणो पवे थो। बरसातुनि खां वठी हिन वक़्त ताईं तक जा चूंडियल नुमाइंदा चेयरमैन टाउन कमेटी बोज़दार वॾा तोड़े ज़िलई इंतज़ामिया कॾहिं बि हिननि ॻोठनि जी सार न लधी आहे। हुननि वधीक वस वारनि खे अपील कई त इन मामले जो नोटिस वठी असांजो रस्तो बहाल कराइण समेत सिम नाले में पाइप हणाए पुल तामीर कराए ॾिनी वञे।